एएसआई पुलिस गर्दी ठही मीरवा खर्रा में शेरीन पुलिस के जुल्म खिलाफ सख्त एहतजाज। शेरीन खालिद हुसैन फुल, मुराद अली फुल, कादम अली फुल ऐं ॿियनि पारां पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि चयो त बिना जवाज़ जे ॿाहिरि पुलिस असां वटि हिते अचड़े हमलो कयो आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं फुल ऐं सभई असां हितां पीपल्स पार्टीअ खे वोट ॾींदा आहियूं। असां सभु ग़रीब शरीफ़ माण्हू आहियूं ऐं पुलिस जेको आहे असांजे ॻोठ में जे बिना जवाज़ कार्रवाई कई आहे ऐं इन जे लाइ असां DIG SP साहब खे अपील कयूं था इन जो नोटिस वरितो वञे ऐं हितां वारा जेका नाल पुलिस आहे DSP SHO ऐं हितां वारो ASI उनखे का ॼाण ई न आहे, का ख़बर ई न आहे। उनखां बिना परमिशन जे अलावा असां ते नाहक जो कयो आहे। इन जी इंक्वायरी वठी वञे ऐं तकस पामाल कयो आहे। घरनि में गिरिया आहिनि, हितां जा सिपाही जेके असांजा तरजा आहिनि सभु अमल उहे पैदा हिते असां था कनि। इहे असांजा नाहक आहे। असां पीपल्स पार्टी जा कारकुन आहियूं, वर्कर आहियूं। इहा असांजा नाइंसाफ़ी थिए थी पई। असांजी अपील आहे DIG SP साहब अॻे सभिनी खे हितां वारे नुमाइंदनि खे इन जो नोटिस वरितो वञे ऐं असांजा इंसाफ़ कयो वञे। असांजे घरनि ते अचे रेड कयो वियो, तकदुस जो पामाल कयो वियो। असां न को ॾोह कंदा आहियूं, न को शरीफ़ माण्हू आहियूं। सभु मुलाज़िम माण्हू के हार पे करण वारा के करे वारा जेके पुलिस वारा ने चौकिया खरड़ा में चौकिया या पीर वसण ते SHO SI बिना जवाज़ जे अचे असांजे घरनि ते रेड कयो अथऊं। असांजी IG DIG ASI जेके अमलदार आहिनि सभिनी खे अपील आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे ऐं असांजा जेका नाइंसाफ़ी थी आहे सो हुन जो असांजो